नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं लाड़काने मां जिते पुलिस पारां हाफ फ्राई थियल नौजवान मुबाइना कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करण खिलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ की घुर कई है। नाज़रीन वलीद थाने जे पुलिस पारां नौजवान मोहम्मद हनीफ़ के मुबाइना पुलिस मुक़ाबले में हाफ फ्राई कियो वियो। उन हवाले से लाइन ते मौजूद आहे लाड़काने मां ग़ुलाम मुश्तबा जतोई। जी ग़ुलाम मुश्तबा कहिड़ा तफ़सील आहिनि, तफ़सील मां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाड़काने वलीद पुलिस सां हाफ फ्राई थियल शाहिद जतोई पुट मोहम्मद हनीफ़ जतोई पंहिंजो बयानु ॾींदे चयो त मां बेगुनाह आहियां ऐं मूंखे बेगुनाह हाफ फ्राई कयो वियो आहे। मां ॻोठ हमज़ा जतोई जो रवासी आहियां ऐं हिन वधीक चयो त मां IG सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो थो कयां त मुंहिंजो नोटिस वरितो वञे। जेकॾहिं मां को ॾोह कयो आहे त मूं ते एक्शन खयों वञे। मूंखे बिना जवाब ऐं मूंखे मुंहिंजो को बि गुनाह न आहे। मूंखे हाफ फ्राई कयो वियो आहे। मां ग़रीब आहियां, मां मिसकीन आहियां, मुंहिंजा बछड़ा बुख़्ते आहिनि। जेकर मूंखे हाफ फ्राई कयो वियो आहे, जेकर मुंहिंजी टंग सही न थी त मां पंहिंजा बच्चा कीअं पालींदुमि। वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।